लड्डू। पहले लाइफ बॉय से नहा लो। लाइफ बॉय से नहीं, सिल्वर से नहा लो। सिल्वर? नहाना? कनेक्शन क्या है? डॉक्टर से सुने। लड्डू पे सिल्वर का वर्क क्यों होता है? क्यों? बच्चों को सिल्वर के चम्मच से क्यों खिलाते हैं? क्योंकि सिल्वर दे जरासीम से हमारी सबसे ताकतवर हिफाजत। इसलिए नए लाइफ बॉय में है एक्टिव सिल्वर, जो दे जरासीम से 10 गुना बेहतर हिफाजत। नया सिल्वर लाइफ बॉय, दुनिया का नंबर 1 जर्म प्रोटेक्शन सोप। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं। बाड्रे मां रिपोर्टर मज़हर नौशाद फुलापोटो जी। बाड्रे शहर के तालकी जो दर्जो न मिली सघियो आहे। तारीख़ी शहर बाड्रे के तालकी जो दर्जो ॾियारण लाइ शहरी मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहिनि। रवादारी तहरीक जीए सिंध क़ौमी पार्टी ऐं जिस्कम जे सॾ ते टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। सवें शहरियुनि शिरकत करे धाणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि 2 कलाक ट्रैफिक बंदि थी वई। हुन मौक़े ते पुनल सारियो, मोहम्मद अली खुश्कदोदो देशी, गुलज़ार गोपांग, मेहर जुणे जो अली अहमद बिरोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां बाड्रे तालके जी बहालीअ लाइ मुसलसल 15 सालनि खां एहतजाज कंदा पिया अचूं, पर गूंगा ऐं बोड़ा हुक्मरान असांजे एहतजाज खे मुसलसल नज़रअंदाज करे रहिया आहिनि। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाड्रे तालको घुरी रहिया आहियूं। ही तहरीक गर्मी सर्दी ॾुखियाईनि ऐं तकलीफ़ुनि बावजूदि जारी रहंदी। असांखे यकीन आहे त हिकु ॾींहुं बाड्रे तालको ज़रूरु थींदो। जेसीं ताईं नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो, ही एहतजाज जारी रहंदो।